अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुछ एमसीक्यूज़ मूंखे मुख़्तलिफ़ टेस्टुनि में मिलिया परसेंटेज जा। मूं सोचियो मां अव्हां सां शेयर करे छॾियां त हिन क़िस्म जा अगरि सुवाल अचनि त तव्हां कीअं कयो। अचो त आसान तरीक़ो तव्हांखे ॿुधायां। 5/8 परसेंटेज छा थींदी? तव्हांखे ख़बर आहे हिन सिंबल जो मतिलबु छा आहे? यानी अपॉन 100। हिन जो मतिलबु आहे अपॉन 100। त मां हिनखे कीअं लिखी सघां थो? 5/8 खे अपॉन 100 हिन जी जाइ ते। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हिनखे मां हीअं बि लिखी सघां थो ॿियनि लफ़्ज़नि में। अपॉन माना डिवाइड आहे न, त मां ॿियनि लफ़्ज़नि में हीअं बि लिखी सघां थो, हूअं बि लिखी सघां पियो, हीअं बि लिखी सघां पियो। वंड खे जेकॾहिं मां ज़र्ब में कन्वर्ट कयां त छा थी वेंदो? उबतड़ थी वेंदो। हिन जे हेठों छा आहे? हूअं हिकु आहे। हिन ज़र्ब जे करे हीउ उबतो थी वेंदो, 1/100 थी वेंदो, मथे थी वेंदो। या हिते ईअं कयां 1 5 50 20 50 100, छो त 10 50 50 थींदो आहे त 20 50 100 थींदो, या 5 20 100। त मथे थी वेंदो असांजो 1 अपॉन 8 ॾूं 16 160। हिन जो जवाबु छा थो अचे? 1 अपॉन 160। 5/8 परसेंटेज छा जे बराबर आहे? 1 अपॉन 160 जे बराबर आहे। ठीक है दोस्तों, हलूं था बे एमसीक्यू की तरफ। इनके मां मिटाए छॾियां तो जगह काने। ॿियो था कयूं असां। ॿियो कहिड़ो आहे असांजो? 0.036 परसेंटेज केतिरी थींदी? तव्हांखे ख़बर आहे 0.036 आहे। ठीक आहे। परसेंटेज जे लाइ असां छा कंदा आहियूं? हेठां हिते 100 हुजणु घुरिजे। हाणे इहो कीअं अचे 100? उहो ईअं अचे जेकॾहिं मां ज़र्ब कयां ऐं वंड बि कयां 100 त कोई फ़र्क़ु नथो पए, छो त मैथ में जेका शइ ज़र्ब कंदा उहा ई शइ वंड करे छॾियो त कोई वॾो फ़र्क़ु ऐं मसालो न आहे। छा थींदो हाणे हिन जो जवाबु? हाणे थींदो हिन जो जवाबु 0 माना हिनखे जॾहिं 100 सां ज़र्ब कंदासीं 0.036 के इहा पॉइंट अची वेंदी 2 जंप करे अॻियां, छो त ज़र्ब थींदी आहे 100 सां 00 कटींदासीं, पॉइंट कंदी इहा 2 जंप साॼे पासे, त जवाबु अची वेंदो 3.6 अपॉन 100। त ॿियनि लफ़्ज़नि में अपॉन 100 कटे मां हिनखे 3.6 परसेंटेज करे सघां थो। त मुंहिंजो जवाबु छा आयो? 3.6। कीअं थियो इहो? जॾहिं 100 खे ज़र्ब कंदव 0.036 सां त जवाबु ईंदो 3.6 अपॉन 100 साॻियो। हाणे अपॉन 100 जे करे अपॉन 100 खे घटाए करे मां सिंबल ॾेई छॾी परसेंटेज जी, त मुंहिंजो जवाबु अची वियो 3.6 परसेंटेज। ऐं इहो शो थी वियो त एतिरी परसेंटेज हिन में आहे। हाणे त हलो ॿिए एग्ज़ाम्पल ॾे। हिन ॾे 1/5 परसेंटेज ऑफ 6000। तव्हांखे ख़बर आहे मां हिकिड़ी ट्रिक बि ॾिनी आहे। मुंहिंजो वीडियो ॾिनल आहे ते 3 ट्रिक्स ॿुधायूं तव्हांखे। हुन में हीअ ॿी जेका ट्रिक आहे, पहिरीं ट्रिक आहे 00 वारी 20 ट्रिक। हुन में छा थींदो आहे? 1/5 परसेंटेज। हाणे परसेंटेज छा आहे? ऑफ यानी ज़र्ब। हलो लिखूंसि था 6000। उहा ट्रिक इहा आहे त 20 कटियो पहिरियों, बाक़ी ज़र्ब करे छॾियो। 20 कटे बाक़ी ज़र्ब करे छॾियो, यानी 1/5 ज़रबिया 60। 1 5 50 ऐं 5 12 60। जवाबु आयो 12। त हिन जो जवाबु छा आहे? 12। यानी 20 जेका मेथड वारो जेका ट्रिक आहे परसेंटेज वारी, हुन में 20 कटे बाक़ी जेके बचनि हुनखे ज़र्ब कयो। छा बचो हिते? 60 बचो। 20 हितां हलिया विया 60 ऐं 1 भाङे 5 हिननि खे ज़र्ब करे छॾियो त 1 5 50 5 12 60। त 1 12 12 12 जवाबु अची वियो। ठीकु आहे दोस्तों। हाणे हेठो सवाल ॾिसो। हेठो सवाल ॿुधाए थो त बाबा 550 आफ्टर डिक्रीज़ ऑफ 20%, यानी 20% हिन अगरि हिन में घटि कयो वञे त पोइ जवाबु छा ईंदो? त पहिरियां ख़बर त हुजणु घुरिजे त 20% छा थींदो, पोइ त घटि कंदासीं। यानी 20% ऑफ 550 छा थींदो? 20 10 मुंहिंजो जेको ट्रिक आहे 20 मेथड वारी मुंहिंजी ट्रिक आहे उहा फॉलो कयो। 2 0 कटियो बाक़ी ज़र्ब करे छॾियो। 2 55 5 ॾूं 10 1 मथे 5 ॾूं 10 11 2 55 घणो थी वियो? 110। यानी घणा थी वई? 110। 20% जो 550 घणी आहे 110। पर असांजो सवाल इहो न आहे त 20% घणी थींदी। असांजो सवाल इहो आहे त जेकॾहिं हिन मां इहो डिक्रीज़ कयो वञे त छा बचंदो? डिक्रीज़ यानी माइनस, यानी 550 मूं कट करे छॾियो 110 त घणा बचा? 10 विया 40 100 वियो त 440 जवाबु आयो। सही आहे, 440। ठीक है दोस्तों। हाणे हलूं था ॿिए एग्जाम्पल जी तरफ। चौथों नंबर क्वेश्चन था कयूं।
हाणे था अचूं लास्ट वारो इंक्रीज इंक्रीज यानी प्लस डिक्रीज यानी माइनस हो इंक्रीज मानी प्लस यानी 3% इंक्रीज कयो हिन में त घणो थींदो हेड़े क़िस्म जा सवाल तव्हांखे बोनस में बि ईंदा आहिनि ऐं डिक्रीज में तव्हांखे डिस्काउंट बि ईंदो आहे त यार तव्हांखे 60 रुपए जी शइ वरिती आहे तव्हां 60 रुपए जी शइ वरिती आहे त तव्हांखे मां 2% डिस्काउंट ॾियां थो हाणे घणी क़ीमत थींदी टोटल त पहिरियों त 2% असांखे ॾिसो न 2% आहे घणी 2% ऑफ 60 हिकु ज़ीरो वारो मेथड वारो अप्लाई कजो हिकु ज़ीरो कटे ज़रब करे छॾूं 12 10 जा वंड कयो 1.2 माना 1.2 असांखे रायत मिली त 60 रुपए मां 1.2 वेंदो आहे घणो बचंदो असांजो 68.5 सही आहे 68.5 सो अहिड़े हिसाब सां हे डिक्रीज ऐं बोनस तव्हांखे ख़बर आहे एड थींदो आहे पघार में ऐं या इंक्रीज थींदो आहे त इंक्रीज जी बोनस ॻाल्हि साॻी आहे अचो त 30% ऑफ लभऊं था 150 ॿ मेथड आहे कटे चयो बाक़ी ज़रब करे चयो 15 45 जवाब आयो 45 न जवाब छा आहे 45 जवाब आहे अगर इहा ट्रिक तव्हांखे सिखणी आहे 20 मेथड 10 मेथड ऐं नो ज़ीरो मेथड परसेंटेज जे क्वेश्चंस लाइ त तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसो परसेंटेज ट्रिक्स नाले सां सवाल आहे त इफ x परसेंटेज ऑफ y is यानी इक्वल हम हाली लिखूं था is 29x बोलियो y जो वैल्यू छा है हेलो x परसेंटेज जी जाइ ते 100 ईंदो ऑफ जी जाइ ते ज़रब ईंदी आहे ऑफ y is equal is माना इक्वल 29x ठीक आहे हाणे तव्हांखे ख़बर आहे ही छा थी वेंदो x y ही वंडो करे हेॾे ईंदो त ज़रब कंदो घणो थी वेंदो 2900 x ठीक आहे ही इते x छा थी करे ज़रब थी करे हेॾे ईंदी त अची वंड कंदी x हितों बि वई y जो वैल्यू छा वजो 2900 ठीक आहे दोस्तों y जो वैल्यू असांखे मिली वियो उम्मीद आहे दोस्तों अव्हांखे ही क्वेश्चन सम्झ में आयो हूंदो जेकॾहिं हा त पोइ तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं अहिड़े क़िस्म जा वीडियोस क्वेश्चन्स पास्ट पेपर सैम्पल पेपर एमसीक्यूज़ मां हल कंदो रहंदो आहियां ऐं अव्हांखे जेकॾहिं सब्सक्राइब कंदव त मुंहिंजी बि सपोर्ट आहे ऐं हर वीडियो तव्हांखे पहिरियों मिलंदो नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़ जी